1846 ईस्वीअ खां 1871 ईस्वीअ ताईं मशहूरु ऑफिसर लेफ्टिनेंट कर्नल थाईराइट उर्फ तरवट ज़िले जो पॉलिटिकल सुपरिटेंडेंट मुक़ररु थियो। जॾहिं 1859 ईस्वीअ में नंगर पार्कर जे सोडन अंग्रेज़नि ख़िलाफ़ु आवाज़ उथारियो त सभु अंग्रेज़ बम्बईअ खां कराचीअ ताईं सोडन जे ख़िलाफ़ु थी विया। नंगर पार्कर में जंग लॻी जंहिं में सोडन खे शिकस्त आई। हू गिरफ़्तार थिया। उन्ही में लाधो सिंह बि गिरफ़्तार थियो हो, जंहिं जे नौजवान पुटु ओढे सिंह तरवट ते हिकु ॻोठ में हमिलो करे ॾिनो। तरवट शामियाने मां भॼी लाधो नाले मेघवाड़ जे घर में घिड़ी खलनि जे हेठि लिकी वियो हो। अहिड़ीअ तरह पंहिंजी जान बचाइण में कामयाब थियो हो। इहो तरवट ई हो जंहिं पुलिस लाइ ॻाढ़े पटके जो रवाज विधो हो। अॼु चवनि था त नंगर पार्कर में मौजूदु कारूंजर जबल ते तरवट जो थल्हो आहे।